नासिन हेडलाइंस में ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर भिरिया रोड में असां शेयर कयूं पिया। कीरिया मोहल्ला में 50 साल शख्स घर अंदर गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। क़तल थियल शख्स जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। पुलिस पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। भिरिया रोड में कीरिया मोहल्ला में 50 साल शख्स घर अंदर गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त क़तल थियल शख्स जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। एक भेरो ॿीहर वांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे भिरिया रोड में कीरिया मोहल्ला में 50 साल शख्स घर अंदर गोली हणी क़तल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त क़तल थियल शख्स जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। भिरिया रोड में कीरिया मोहल्ला में 50 साल शख्स घर अंदर गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। पुलिस पारां चयो पियो वञे त क़तल थियल शख्स जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मजीद कीरियो खान। जी मजीद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, भिरिया रोड कीरिया माला में वाक़ियो अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो। भिरिया रोड कीरिया माला में तशद्दुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ आया। भिरिया रोड पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। भिरिया रोड पुलिस ॿुधायो त तशद्दुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ आहे, जंहिंजी सुञाणप ख़ालिद उर्फ़ गुल्लू पंजाबी तौर थी आहे। जेको 50 साल शख्स आहे ऐं घर अंदर अकेलो रहंदो हुयो। हिननि चयो त लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल रवानो कयूं था ऐं वाक़े जी जांच करे जल्द क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मजीद अपडेट करण लाइ।